अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ प्रिया गुल। सबका पर एक नज़र हेडलाइंस ते लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई विगोड़न के केसन में पीटीआई के 7 अगवाणन के सज़ा बुधाए छी। यास्मीन राशिद, उमर सरफराज चीमा, एजाज चौधरी और बेन के 10 साल कैद की सज़ा। महमूद रशीद के मजमूई तौर 33 साल कैद की सज़ा बुधाई वही। 6 लाख रुपया दंड। अदालत ॾोहो साबित न थियण ते केस में नामज़द 23 ॼणनि खे बरी करे छॾियो। गडियल अरब अमारात जो सदर सरकारी दौरे ते पाकिस्तान पहुंची वियो। शेख मोहम्मद ज़ैनुल निहान सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाकातूं कंदो। परॾेही तर्जुमान चवणु आहे त यूएई सदर जो दौरो बतरफ़न लाॻापन, सीड़पकारी, तवानाई ऐं ॿियनि शोबनि में ताउन वधाइण में मददगार साबित थींदो। गडियल अरब अमारात जे सदर जे दौरे सबबि इस्लामाबाद में अॼु मोकल। पाकिस्तान ऐं एडीपी विच में 73 करोड़ डॉलर जी बिन मनसूबनि ते सयूं जारी कल पधराई मूजिब 30 करोड़ डॉलर सेकेंड पावर ट्रांसमिशन मनसूबे ते ख़र्च कया वेंदा। 40 करोड़ डॉलर सरकारी इदारनि में सुधारनि लाइ इस्तेमाल कया वेंदा। लाहौर हाई कोर्ट में प्रॉपर्टी ऑर्डिनेंस खिलाफ दरख्वास्तनि ते ॿुधणी। चीफ जस्टिस आलिया नीलम केस जी ॿुधणी कई। प्रॉपर्टी खिलाफ दाख़िल थियल 10 दरख्वास्तूं ॿुधणी लाइ फुल बेंच ॾांहुं मुंतकिल। चीफ जस्टिस आलिया नीलम पारां शहरी खां ख़ाली कब्ज़ो वापसि कराइण जो हुकुम। चीफ जस्टिस चयो त वकील पाण दलील ॾेई रहियो आहे त डिप्टी कमिश्नर बि अख़्तियारनि खां वधीक क़दम खंया आहिनि। पहिरीं कब्ज़ा वापसि कया वञनि, पोइ अॻिते वधंदासीं। रोड़ी में हथियारबंदनि जो घर ते हमलो, नौजवान गोलियूं हणी क़तल, औरत ज़ख़्मी। बंदर रोड भरिसां जवाबदारनि जी फायरिंग में अब्दुल हमीद धारे जो मौके ते मारिजी वियो। औरत रुखसाना महर ऐं वाटेड़ो अली बख्श गडाणी सख़्त ज़ख़्मी। वाक़ियो कारी तकरार तां पेश अचण जा चोबोल। पुलिस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। मेहरापुर में फुर मज़ामत ते 2 ॼणनि खे क़तल कंदड़ 2 ॾोहारियुनि खे मुक़ाबले में मारण जी दावा। गोधो शाख भरिसां पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो। जवाबदार वकार नूनारी ऐं उछो नूनारी मारिजी विया। 3 ॾींहं खां हथियारबंदनि फुर मज़ामती वापारी शबीर शर खे क़तल कयो हो। फायरिंग में वाटेड़ो इब्रान मुगल बि मारिजी वियो हो। वारे वेझो मुबैना पुलिस मुक़ाबलो। 19 केसनि में घुर्बल ॾोहारी मारण जी दावा। सर्वियर लाड़े वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबलो। इश्तिहारी ॾोहारी मुश्ताक चांडियो मारिजी वियो। पुलिस मूजिब मारिजी वियल ॾोहारी पुलिस जमादार अब्दुल रहमान भट्टी ऐं पुलिस एहलकार यार अली लाशारी जे क़तल समेत संगीन केसनि में घुर्बल हो। सनी वगण वेझो धारदार हादसनि में नीगढ़ समेत 2 ॼणा फौत। सन भरिसां पेशावर वासियुनि जी कार कल्टी। 5 वरनि जो वारड़ो उमर ख़िताब फौत। औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। वगण वेझो तेज़ रफ़्तार कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर, नौजवान दिलावर मुगेरी फौत थी वियो।